हाणे अवां खां अपडेट कयूं पिया मटियारी मां अज़ीज़ गुल ख़ैबर जी रिपोर्ट मुताबिक़ त मखदूम हाउस जे इत्तेहादी सुप्रीम कोर्ट जे वकील सैयद शहज़ाद शाह जी कोशिशुनि सां UC 16 ते ज़मीनी मकानी चूंडनि में मखदूम अहमद ज़मान जे साम्हूं GOI सां साड़ायल आज़ाद उम्मीदवार हिज़्बुल्लाह ख़ासि कयली सैयद मुमताज़ शाह हथु खणी विया। पीपुल्स पार्टी उम्मीदवार मखदूम अहमद ज़मान जे बिना मुक़ाबिले कामयाब थियण जा इम्कान। मखदूम अहमद ज़मान बिना मुक़ाबिले कामयाबी खां रुॻो हिकु ॾाको पोइते आहे। जमियत उलमा इस्लाम ऐं मखदूम अहमद ज़मान जे दरमियान इलेक्शन मुआहिदो थियो। जमियत जो उम्मीदवार मखदूम अहमद ज़मान जे हक़ में हथु खणी वियो। बदिले में जमियत खे 2 सीटूं ॾिनियूं वियूं। नंबर UC में प्योर ब्लॉक ड्रेनेज सिस्टम फिल्टर प्लांट मुहैया कया वेंदा। 3 सॼे ज़िले मटियारी में जमियत उलमा इस्लाम खे तरक़ियाती कमनि में हिसो ॾींदा। ज़िले मटियारी में मुनशियात समाजी बुराइनि खे ख़त्म करण लाइ जमियत उलमा इस्लाम सां तावन कंदा। उन सिलसिले में हथु खणंदड़ आज़ाद उम्मीदवार सैयद शहज़ाद शाह जी राशगाह ते मखदूम अहमद ज़मान सां मुलाक़ात करे संदसि हिमायत जो पिणु ऐलान कयो। ॿिए तरफ़ राब्तो करण ते सुप्रीम कोर्ट जे वकील नामियार सियासी समाजी शख़्सियत सैयद शहज़ाद अली शाह चयो त सरवरी जमायत जे रुहानी पेशवा पीपुल्स पार्टी MNA मखदूम जमील ज़मान सूबाई वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूब ज़मान जे हुकूमत ते कोशिशूं वठी हिज़्बुल्लाह ख़ासि कयली खे हथु खणायो आहे। जॾहिं त बाक़ी रहियल आज़ाद उम्मीदवार सईद बलोच खे राज़ी करे हथु खणाए ऐं मखदूम अहमद ज़मान जे बिना मुक़ाबिले कामयाबी खे यकीनी बणाइण लाइ पिणु कोशिशूं जारी आहिनि। उन मौक़े ते इफ़्तार पार्टी में सरवरी जमायत जे बुज़ुर्ग शख़्सियत वॾेरो अयूब हिंगरो शोएब हिंगरो आवारश साद मैनेजर मखदूम स्टेट गुल मोहम्मद पंवर एडवोकेट सैयद शफ़ीक शाह रज़ा को ॾिनूं हमू पोटो पिणु शिरकत कई।